अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी रेसिपी मिल्कशेक जी। असां ठाहियूं था अॼु मैंगो बेरीज़ मिल्कशेक। ही बेरीज़ फ्रोज़न आहिनि जेके वॾनि स्टोर्स ते आराम सां मिलनि थियूं, मिक्स बि मिलनि थियूं, अलॻि अलॻि बि मिलनि थियूं, त तव्हां वठी सघो था। ऐं हिकिड़ो कप ही बेरीज़ खणियूं आहिनि, मिक्स बेरीज़ आहिनि मूं वटि। हिकिड़ो कप आहे ही कटियल अंब जा पीसिस ऐं 2 गिलास खीर आहे ऐं खंडु जेका आहे पंहिंजी ज़ाइके के हिसाब से तव्हां खणंदो। आज हम ये मैंगो और बेरीज़ का मिल्कशेक बना रहे हैं। बेरीज़ जो है मिक्स बेरीज़ है मेरे पास, तकरीबन 1 कप। ये हर बड़े स्टोर पे मिल रही हैं, मिक्स पैकेट भी हैं इसके और अलग अलग भी हैं। और 1 कप जो है कटे हुए आम के पीसेस हैं ये। 2 गिलास दूध है, चीनी हस्बे जायका, जितना मीठा आपको पसंद हो उस हिसाब से ले। अब ये सारी चीज़ें हम मिक्स करेंगे इस ब्लेंडर में। फ्रूट असां विझी छॾियो, हाणे हिन में विझूं था खंडु पंहिंजे ज़ाइके के हिसाब से। फ्रूट डालने के बाद अपनी टेस्ट के मुताबिक चीनी डालें, और इसमें केले भी डाल सकते हैं और कोई अपनी पसंद का फ्रूट डालना चाहें तो डाल सकते हैं। तव्हां केला बि विझी सघो था, या ॿियो को फ्रूट आहे, पीचिस आहिनि, उहे तव्हांखे अगरि वणंदा हुजनि त उहे तव्हां विझी सघो था। आड़ू ऐं पंहिंजे हिसाब सां कुझु बि हिन में ऐड करे सघिजे थो, पर कोई खटो फ्रूट न विझंदासीं जीअं खीर जे ख़राब थियण जो अंदेशो न रहे। खट्टे फ्रूट्स इसमें नहीं डाल सकते हम, वरना दूध के ख़राब होने का थोड़ा खदशा होगा। अब इसको करेंगे हम ब्लेंड। हिन खे असां हिन में ब्लेंडर में ब्लेंड कयूं था। ये हाणे असांजो मिल्कशेक तैयार आहे। असां हिनखे कढंदासीं गिलास में। ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो तो बर्फ़ भी हिन में क्यूब्स विझी सघो था। आइस क्यूब्स आप डाल सकते हैं अगर आपको बहुत ज़्यादा ठंडा चाहिए तो। ये मज़ेदार मैंगो बेरीज़ मिल्कशेक तैयार है। तव्हां ट्राई करो, तव्हांखे रेसिपी ज़रूर वणंदी। आप इसको बनाकर देखें, बच्चे बड़े सब शौक से पियेंगे। और अगर ये रेसिपी अच्छी लगी हो तो आप मेरी वीडियो को शेयर करें, लाइक करें, कुछ कहना है तो कमेंट करें। चैनल मुझे सब्सक्राइब करो त जीअं मुस्तक़बिल में मां कुछ अञा ठाहिण सेखारियां त तव्हां उहो आसानी सां ॾिसी सघो। हमेशह चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो। ही प्यार सां ठाहियल मिल्कशेक आहे। ऐं पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां जल्दी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।